रात मूंसां खान ॻाल्हि कई त मोर मोटी आयो आहे। मोर मोटी आयो आहे? का क़यामत त कोन आई आहे न? दादली, जेकॾहिं मोर असांजे कढ आयो आहे ऐं हुन असांखे दरगाह ते ॾिठो आहे, तोखे ऐं तुंहिंजे पीउ खे मिलंदे ॾिठो आहे ऐं इहा ॻाल्हि मूंसां खान सां कयईं त पोइ हिते क़यामत खां घटि हशर कोन थींदो। तूं मूंसां खां ईअं डिॼंदी रही आहे ऐं हर वक़्तु उन जे अॻियां हथ जोड़ींदी रही आहे त इहे मूंसां जा असांजे मथां पादर करे हटंदा ई कोन। दादली, तूं चाहीं छा थी त असां लठियूं बाठा खणी ऐं मूंसां खान जे अॻियां बीही रहूं? मञा थी त असां लठ खणी मूंसां सां विड़ी कोन थी सघूं, पर जेकॾहिं असां ॿई सलाह में हुजूं न, मूंसां जो हिन घर में आराम हराम करे सघूं थियूं ऐं अहिड़ो मूंसां सां हशर कयूं, अहिड़ो हशर कयूं जो हू असांखे हथ ॿधी पाण चवे त मूंखे सुकून खपे, तव्हां ॼाणो ऐं तव्हांजो कमु। न दादली, मां पंहिंजे मुड़ुस जे अॻियां वात हणी नथी सघां। बाक़ी मुड़ुस जा पादर खाई सघे थी, ईअं न? दादली, ज़रूरी न आहे त को मूंसां खान खे बेज़ार करे ऐं माठ करायूं। दादली, जेकॾहिं असां ॿई प्यार ऐं कुर्ब सां रहंदियूंसीं ऐं हितां जो माहौल मूंसां खान खे पुरसुकून मिलंदो त हरू भरू मूंसां खान बि चरियो छितो न आहे जो हू असां सां विढ़ंदो। तूं भली सॼी सोनी थी पए न, ऐं असां ॿई गॾिजी जेकॾहिं मूंसां खे हिंदोरनि में भली लोॾियूं, पर इहे मूंसां जा ज़ुल्म असांजे मथां ख़तमु कोन थींदा। दादली, तूं हिकु चकर त मुंहिंजे चवण ते हल, पोइ ॾिस त मूंसां खान कीअं मेण थी थो पवे। हिकु चकर छा, मां त 10 चकर तुंहिंजे हाल ते हलण वारी आहियां, पर इहो मूंसां आहे न, कॾहिं बि मेण कोन थींदो। मुंहिंजो ज़िमो आहे दादली, इहो मुंहिंजो ज़िमो आहे। तूं भली 1000 ज़िमा कर, पर मूंखे तो मथां एतबार नथो अचे। ॾिस दादली, जेकॾहिं तो चयो त मां पंहिंजे पीउ सां मिलंदसि त छा मां तोखे तुंहिंजे पीउ सां न मिलायो? मूंखे ख़बर आहे त तूं मूं लाइ ख़ैबर फ़तह कई आहे। तूं कॾहिं बि कोन सुधरंदीअ दादली, कॾहिं बि न सुधरंदीअ। अॼु मां तोखे इहो ॿुधाए थी छॾियां दादली, इहे जेके न तो पेर खयां आहिनि न, इहे पेर तोखे एॾनि त सूरनि में विझंदई, वॾनि सूरनि में विझंदई। जिन सूरनि में आहियां उन्हनि खे त मूं ॾेई वेठी आहियां, इन खां वधीक सूर कहिड़ा ईंदा? दादली, वक़्तु आयो न त मां तोखे ॿुधाईंदसि। मां तूं मूंखे छा ॿुधाईंदीअं? हाणे जेको कुझु बि ॿुधाइणो आहे न, उहो मां तोखे ॿुधाईंदसि। मां त मूंसां ऐं तुंहिंजो जीअण कीअं थी आराम कयां। निभागे चिबड़ जो तो मैं अड़ी जी गया। गाल बुद गुलाम कदर, तू आप बुधा सुबह ना चाह करा या गिराका को चाह देवा। यो कादे वंदो? घोट थीवन गई, घोट थीवन। घोट थियण? तय क्या त मैं घोट थीवा, पर त चिबड़ को बडाई अचेगी। छा? चिबड़ वाली मुझे कुआर जे पोया है? ते को क्या ते को गुलाम कदर, तो तू लावा लहण वाली गाल चिबड़ ना कर। से चिबड़ केडूगा ते को लावा लहण दंदा है। जेकरे हाने चिबड़ मुझे इज्जत में नजर विझे तो त केड़ी तेरी इज्जत, केड़ी है तेरी इज्जत? तैं निकाह किता ही कोनी, ये तेरी इज्जत वल केदी थई? बिस डोलू, मुझे नाले थी वई त हाने मुझे इज्जत थी न। गुलाम कदर, या गाल दिल चू कढ छोड़ दिल चू गाल। मैं वांगुर तेरी असुल में कान ठा सही। डोलू, तुझी ठहे न ठहे, पर मां पांजी जरूर ठाईंदुस। हां, अन्या बतेदी फिट दी पई है, फिट दी। तू ठहण वाली तो गाल ही न कर। जेकर तैं इहो कम किता न, अन्या आज़ार वध वैसे आज़ार। डोलू, हाने मुझी ठहे या टहे, जेकर न चिबड़ विच में आयो तो मां उन जी खल लाए छडींदो मासी। गाल बुध गुलाम कदर, चिबड़ मुड़सी उवई कोन, भले खल ला छोड़ीस। मैं तो ना गड्डा न ढोलू तो ना गड्डे, तेकू केड़ी परवाह। ठीक आ, अचे तक लायूंस ता खल, पर तू सा साथ जरूर डिजा। डोलू, मैं बैठा है ना, तू बेफिक्र थी। हां, ये मता तू भी फ्री हो ने। न पीछे देख सुमता। अचे रे सियाणी, तांजे लाइ मानी खणी आई रे सियाणी। ये दोडा फोटा रे करे मुंड न ॾिस,
मूंखे हुन सोणीअ चयो त राति जी मानी मां कंदसि। मानी तूं करे या सोणी, तुंहिंजो फर्ज़ हो त तूं मूंखे मानी ॾेई वञी हा। तोखे कंहिं चयो त अणमुदाए तो इतिकाफ़ में वे? बसि हाणे बसि, घणी सियाणी नथी मुंहिंजे लाइ। हाँ हाँ, ये ॾंद मुंहिंजे अॻियां न ठड़काए त कयां न राति वारी ॻाल्हि सभिनी सां। छोरी करे न मूंखे ख्वार। ॾिस सोनी, तोखे ख़बर आहे नी त वॾे में वॾी दुश्मन मुंहिंजी सुहिणी आहे, पर तूं त घटि में घटि मुंहिंजो ख़्यालु कर। ॿ ॾींहं गुज़री विया, ख़ैर सां 8 ॾींहं ॿिया बि गुज़री वेंदा। ॿियो त तूं कमरे मां ॿाहिरि निकिती आ, तुंहिंजो इतिकाफ़ त ख़तम थी वियो। उहा मजबूरी तहत मां ॿाहिरि आयसि। मूंखे 10 ॾींहं 10 रातियूं पढ़ाई करणी आहे। जे इन दौरान तूं मुंहिंजी ख़िदमत कंदी रहंदी नी त तोखे बि सवाबु मिलंदो। सोनी सदको सदको, महिरबानी अदी, तुंहिंजो इहो खटियल सवाबु मूंखे न घुरिजे। त छा तूं राति मानी न खणी ईंदी? खणी ईंदसि, तूं या पंहिंजी पढ़ाई शुरू कर, मानी राति खणी ईंदी मैं। छोरीअ ते पक न आहे। अधु मानी हाणे खावां थी ऐं अधु मानी लिकाए रखां थी। मतां राति मानी न आणे ऐं मूंखे वरी रंधिणे में वञी थांव ठड़काइणा न पवनि। अधु मानी लिकाए थी रखां। सोनी काॾे वई आहीं? अरे सियाणी सखीना के मानी ॾियणा अथव। तोखे जो मां रोकियो आहे त जेसिताईं तोखे मां न चवां तेसिताईं हिनखे मानी न आहे ॾियणी। पोइ छो वई आहीं? सुणी मुंहिंजी भेण, थोरो अकुल खां कमु वठ। ईअं न थिए त उहा बुख ते मरी वञे। मूं त इहो सोचियो त सकीना खे ज़हर ॾेई मारियां। छा चरी आई छा? जेकॾहिं तूं हुनखे मारे छॾींदीअं त रेस दिलावर तोखे छॾे ॾींदो। इन ई करे त चवां पई त हाणे ज़हर ॾियण जी बि ज़रूरत कोन्हे, पाणे बुखनि ते मरी वेंदी। बुख ते वरी काॾे मरंदी? सॼी राति वते थी बोरची खाने जा थांव ठड़काईंदी। छा? हा सुणी, ख़बर अथई राति मां पाण ॾिठो मांसि। मूंखे इहो ॿुधाए त कमरे जो ॿाहिरां दर कीअं खोलियो? सुणी, ओ सुम्हण महिल दर मां ई खोले छॾियो। मूंखे इहो त ॿुधाए तूं मूंसां या सकीना सां? मां तोसां। पोइ मां तोखे जंहिं ॻाल्हि खां रोकियां पई उनजी उपतड़ पई करे। हाणे राति जो पहिरियां तुंहिंजे कमरे जो दर बंदि कंदसि, पोइ सकीना जो। मां वञी सुम्ही पवंदसि, पोइ ॾिसां त ॿाहिरि कीअं थी निकिरे। बहादुर खान त मुंहिंजो रिश्तो ठुकराए छॾियो। ठीकु आहे, पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त मूंखां वधीक बहादुर खान ॾे ॿियो कहिड़ो रिश्तो ईंदो। हाकिम खान ॻाल्हि सिर्फ़ बहादुर खान जी न आहे, छोकिरीअ जी रज़ामंदी बि त लाज़मी आहे। अदावला जेकॾहिं बहादुर खान राज़ी हुजे हा न त छा हू पंहिंजी भेण खे राज़ी न पियो करे सघे? अलाए किथे ज़िंदगी गुज़ारी अथई। वयो वो वक़्तु जॾहिं न्याणियूं वीचारियूं ख़ामोश रहंदियूं हुयूं ऐं उन्हनि गुप्तामनि जा फ़ैसिला मर्द ताकुर ते वेही करे छॾींदा हुआ। उन्हनि जी इज़त रखी, वॾनि जे पटके जी लॼ रखी हा करे वेहंदियूं। पर हाणे दौर चेंज थी वियो आहे। हाणे उन ई औरत खे ॻाल्हाइण जी सघ मिली आहे। जेको बहादुर खान पंहिंजी न्याणीअ खे, पंहिंजी भेण खे यूनिवर्सिटीअ ताईं पढ़ाए सघे थो ऐं उन ई तालीम याफ़्ता भेण जी ज़िंदगी जो फ़ैसिलो उनजे पुछण खां बग़ैर ई करे छॾे, नामुमकिन। अदावर, अञा असां वटि अहिड़ो रवाज पैदा थियो ई नाहे त औरतुनि खां पुछी करे असां फ़ैसिला कयूं। वाह हाकिम खान, वाह वाह, इन जी सोच त असांखे पोइते कयो आहे त उहा औरत आहे ऐं असीं मर्द आहियूं। न हाकिम खान, वयो उहो वक़्तु गुज़री। हाणे औरत पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघे थी ऐं हुनखे बि असां जेतिरो ई हक़ आहे। ऐं मां मञां थो तुनखे पंहिंजे जीअण जो हक़ आहे,
पर हाणे औरतुनि जे ई हुकुम सां शादियूं थींदियूं ऐं उन्हनि जा रिश्ता तय थींदा। तव्हां पंहिंजे दिलि ते हथु रखी ॾिसो, इहा ॻाल्हि तव्हां तस्लीम कयो था? हा हा, छो न, मां त चाहियां थो ईअं ई थियणु घुरिजे। वाह अदा वाह, वाह जी ॻाल्हि ॿुधायो। हाणे त तव्हां में ऐं बहादुर ख़ान में कोई फ़र्क़ु न आहे। भला बहादुर ख़ान ऐं मूं में फ़र्क़ु हूंदो बि छो? बहादुर बि त मूं वांगुरु मोहबती माण्हू आहे। भाउ थो ॿुधां। खैर त आहे अदा, हे छो छाजे लाइ? अदी हे तुझे लाइ बि ऐं हुन लाइ बि। हुन लाइ? अदी केरा मां हे तुझे लाइ ऐं ॿियो हुन लाइ। ॻाल्हि करे मुआ कंहिंजे लाइ, हुन लाइ। अदी हाणे सम्झो न, मां हुन जो नालो पंहिंजे ज़ुबान ते कीअं थो वठी सघां? उहा न आहे जेका तोसां गॾु रहंदी आहे, जंहिंजे नाले चए पई त मां सां निकाह थी कराई। खैर जेतिरा ॾे ख़ैर हुजे। हाणे सम्झी वियसि मां हाणे। अदी केरा सुबुह जो हुनखे खाराइजां चांहि सां। सुबुह जो त चांहि सां खाईंदी, उहो त हाणे जॾहिं सुबुह थिए। पर हाणे राति जे लाइ हूअ मिड़ई कुझु चए पई त जे न सयूं हुजनि त। सयूं? अरे अदी शाबाश अथई, उहा बि ॻाल्हि कर त मां उहे बि दुकान तां वठी थो अचां पियो। खैर जेतिरा ॾे ख़ैर हुजे। गुलाम कादर मां सम्झो बता तो वटि पैसा न हुजनि त पोइ। अदी मां त हुन जे लाइ पंहिंजो घर बि नीलाम करे छॾियां। घर नीलाम करण जी ज़रूरत कान्हे, रुगो तूं वञी 4-5 पुड़ा इहे सैन जा वठी अचु त रधे तुंहिंजे हुन खे बि खारायां, तूं बि मोटी अचे खा। बाक़ी मिड़ई असां बि ग्रहणो चखी ॾिसंदासीं। अदी भला हूअ ॾिसिजे कोन थी पई? बसि रे अदा, हाणे त हूअ तोखे ॾिसी सफ़ा शर्माए थी वञे पई, कमरे में अंदरि हली थी वञे। सची अदी मूंखे ॾिसी शर्म आहे थी? इहो ना मूंखे बि शर्म थो अचे। तोबा माई तोबा, होॾे त ॾिस मोह गेंडो ख़ुशि त थिए थो। अदी मां हींअर वञी सयूं वठी थो अचां। हेॾे दादा हुकुम कर अदी, हुकुम कर। अदा हाणे सयूं त चाढ़ींदासीं, ज़ाहिरा उन में गहज़री बि पवंदी, खंडु बि घुरिजे, वरी इहे के नंढड़ा फोटा बि 2-3 दाणा हुजनि। अदी तूं परवाह न कर, मां सभु कुझु वठी थो अचां, सभु कुझु थो वठी अचां। तूं रुगो राति हुनखे सयूं रंधे खाराइजां। हुनखे सयूं रंधे खाराइजां। खैर आहे मुंहिंजो तुंहिंजी हुन सयूं खाईंदी, तारा कढाए तुंहिंजा बि त हुन जा बि। हुन
सकीना के टाइम ते मानी ॾे थी या हा हा टाइम ते मानी चांहि या कंहिं बि शइ जी ज़रूरत पवंदी अथसि त सोनीअ खे चवंदी आहियां ॾेई ईंदी अथसि। सुणी सकीना जेको कुझु कयो उहो हुनखे ख़ुदा माफ़ कंदो। हाणे जे इबादत लाइ वेठी आहे त हुनजी ख़िदमत करणु तुंहिंजो फर्ज़ु आहे। मां का ॿार न आहियां, सकीना जी पूरी पूरी ख़िदमत कयां थी। तव्हां सकीना जो को बि उल्को न कयो। तव्हां हली पंहिंजे कमरे में वियो त मां तव्हां लाइ मानी खणी अचां। अलाए छो मूंखे तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार नथो अचे। मां सकीना खां पाण ई पुछी थो वठां। चरियो थियो आहे छा? उहा एतकाफ़ में आहे, न कंहिंसां ॻाल्हाईंदी ऐं न कंहिंखे मुंहुं ॾेखारींदी। तव्हां हलो सकीना जी, मां पंहिंजे हथनि सां ख़िदमत कंदसि। तव्हां पंहिंजे कमरे में वियो, मां मानी खणी थी अचां। ठीकु आहे, मां हलां थो कमरे में, मानी खणी आ। सुहिणी ॿारूं दर बंदि करे थी। राति ॿाहिरि निकिरी आई, अॼु अहिड़ी थी ख़िदमत कयांसि जो कमरे खां ॿाहिरि ई न निकिरी सघंदी। पर मूं बि पंहिंजे लाइ मानी बचाए रखी आहे। भली करे वठे, पर मुंहिंजा छड़ा ये 8 ॾींहं गुज़री वञनि। नजीब तयारी त पूरी करे छॾी अथव न? हा रेस, हाणे देरि न आहे। अॼु ई राति ॾियूं था खान जे ॾांदनि खे ॾारो, पोइ खट खटाए शाह। एतिरे रकीज़ नजीब, पर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध नजीब, जेको बि करी कम वो सोचे समझी कजाए। इहो न थिए जे तुंहिंजी थोरी बि ग़लती सॼे कम खे विञाए छॾे। जहिड़ो मौक़ो अॼु राति मिलंदो, वरी रेस अहिड़ो मौक़ो कॾहिं बि कोन मिलंदो। हा रेस, अॼु राति पूरो वज आहे। राति छा थियण वारो आहे? रेस, बहादुर खान वटि खान ऐं दिलावर जो फ़ैसिलो आहे। खान ऐं उन जा दोस्त सभु हुते मौजूद हूंदा। कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे नजीब, कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे? अरे बाबा, फ़ैसिलो त हाणे त थियो हो, पोइ खान ऐं दिलावर खान जे विच में को नओं मसलो खड़ो थियो आहे छा? बाबा, इहा ख़बर कान्हे त कहिड़ो मसलो थियो अथनि। बाक़ी इहो असां पंहिंजे कननि सां ॿुधी आया आहियूं त खान वारा राति बहादुर खान वटि वेंदा। पोइ हिन में वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे? हींअर ई फोन करे बहादुर खान खां पुछी था वठूं। बहादुर खान असां सां कूड़ थोरी ॻाल्हाईंदो, सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। न रेस न, जेकॾहिं तव्हां बहादुर खान खां पुछा कई न, जेकॾहिं खान जा ॾांद कढियासीं न, त खान जो शक सॼो असां मथां ईंदो। पर जे दिलावर खान ऐं खान जो पाण में वॾो मसलो आहे ऐं पोयां असीं खान जा ॾांद कढियासीं, त खान जो सॼो शक हाकिम खान मथां ईंदो। ॻाल्हि नजीब लख जी कई अथई। रेस, तॾहिं त चऊं था त असांखे पंहिंजे इम्तियाज़ सां कमु करणु ॾियो। ठीकु आहे, पोइ हिते वेही छा था कयो? वञो, लॻो पंहिंजे कम सां। कुझु दोस्तनि खे चयो आहे, राति वञी वलर करे था लहूंसि, पोइ चोरी या ज़ोरी खान जा ॾांद ज़रूर कढंदासीं। राति जे पोएं पार हालार खान जे ॻोठ मथां पके ते ॾांदनि खे चाढ़े कंहिं गाॾीअ में विझी शहर जो रुख़ कंदासीं। इत्ते रकीज़ नजीब, इत्ते रकीज़।
घड़ियूं ई बहबादियूं खादियूं आहिनि इन ख़ान। हाणे उनखे ख़बर पवंदी त मूसा ख़ान सां उचाइण सवलो कमु न आहे। तो त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर।